नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। इस्लामाबाद में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरान जे सफ़ीर डॉक्टर रज़ा अमीरी मुक़दम सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ कयल इंतज़ामनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। इलाइक़े में छिकताण घटाइण जे लाइ सिफ़ारती ऐं ॻाल्हियुनि वारनि चैनल ज़रिए पायदार हल जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। घरू वज़ीर पंहिंजे ताज़े ईरान जे दौरे बाबति बाग़ाई ॾिनी। ईरानी सफ़ीर छिकताण घटाइण जे लाइ पाकिस्तान जी हाकारी ऐं तामीरी किरदार खे बि साराहियो। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। मोहसिन नक़वी जो चवणु आहे परली वफ़दनि जे लाइ फुल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ाम कया विया आहिनि। पाकिस्तान ईरान जा लाॻापा ॾहाकनि ते ॿधल आहिनि ऐं उन्हनि बिरादर लाॻापनि खे वधीक अहमियत ॾिनी पई वञे। पाकिस्तान ईरान ऐं अमरीका जे विच में तकरारनि जो हल ॻाल्हियुनि जे निकिरण जो हामी आहे। तकरार जो पायदार हल इलाइक़े में अमन ऐं इस्तेहकाम जी ज़मानत बणिजी सघे थो। इन अपडेट्स मालूम कयूं था। इस्लामाबाद खां सदाम हुसैन लाइन ते मौजूदु आहे। सदाम, अपडेट कजो। जी बिल्कुल, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरान जे सफ़ीर डॉक्टर रज़ा अमीर मुक़दम सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ कयल जेके इंतज़ाम आहिनि उन्हनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। जॾहिं त इलाइक़े में छिकताण घटाइण लाइ सिफ़ारती ऐं ॻाल्हियुनि वारे चैनल ज़रिए पायदार हल जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ पंहिंजे ताज़े ईरान जे दौरे बाबति पिणु जेको आहे सो जेको ईरान जो सफ़ीर आहे रज़ा अमीर मुक़दम उनखे आगाही ॾिनी। जॾहिं त ईरानी सफ़ीर छिकताण घटाइण लाइ पाकिस्तान जे मुस्बत ऐं तामीरी किरदार खे बि साराहियो आहे। मोहसिन नक़वीअ चयो त इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ तयारियूं मुकमल कई वयूं आहिनि। गॾोगॾु इहो ॿुधाईंदा हलूं त परॾेही वफ़दनि लाइ फुल प्रूफ सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे बि कया विया आहिनि। मोहसिन नक़वीअ चयो त पाकिस्तान ऐं ईरान जा लाॻापा ॾहाकनि ते ॿधल आहिनि ऐं इन्हनि बिरादराना लाॻापनि खे वधीक अहमियत ॾिनी वञे थी। घरू वज़ीर जो इहो चवणो हो त पाकिस्तान ईरान ऐं अमरीका जे विच में तकरार जो हल ॻाल्हियुनि ज़रिए निकिरण जो हामी आहे, छाकाणि त तकरार जो पायदार हल ई इलाइक़े में अमुन ऐं इस्तेहकाम जी ज़मानत बणिजी सघे थो। इहा अहम मुलाक़ात थी वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरान जे सफ़ीर डॉक्टर रज़ा अमीर मुक़दम सां, जंहिंमें जेके इस्लामाबाद में तयारियूं कई वयूं आहिनि उन बाबति आगाही ॾिनी वञी। मुलाक़ात में चीफ कमिश्नर इस्लामाबाद ऐं इन सां गॾु IG इस्लामाबाद, डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद पिणु इन अहम मुलाक़ात में मौजूदु हुआ। जी सदाम, वरी महिरबानी तफ़सील आहे।